जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 4 डिसेंबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी सप्तमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण या गुड़ खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। इच्छा पूर्ति जो अॼु ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जी आराधना करे, पंहिंजे मंदिर में ॾीओ ॿारे करे, वॾनि जो आशीर्वाद वठी करे निकिरंदा त भगवान सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा ऐं ॾींहुं तव्हांजो बहितर थी थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। अटकियल कम भी पूरा थी था सघनि त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। स्वास्थ्य तव्हांजो साधारण रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। सुखनि में वृद्धि थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त घबराहट महसूस थी थो सघे। ख़ासि करे हुननि खे पंहिंजे पेट जो ध्यानु ॾियणो पवंदो। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन धान्य भी अॼु हुननि खे प्राप्त थींदो त स्वास्थ्य भी ठीकु रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु समाज में मान सम्मान में वृद्धि, प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। स्वास्थ्य में सुधारो थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त थोरी ही ॻाल्हि ते वाद विवाद या मतभेद थियण जी ऐं हुन सां अपमान थियण जी आशंका आहे। त वाणीअ ते कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। स्वास्थ्य अॼु हुननि जो साधारण रहंदो। कार्यस्थल ते ॾींहुं सुठो गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो। ओवरऑल अॼु जो ॾींहुं एवरेज ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। शुभ ऐं अशुभ संकेत अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं। अगरि तव्हां नेवले खे यानी मंगूस खे ॾिसो था, उहो तव्हां जे लाइ शुभ आहे कि न अशुभ आहे। त इहो चवंदा आहिनि कि नेवलो जेको आहे उहो सूर्य जो प्रतीक मञियो वेंदो आहे। अगरि हुनखे तव्हां सुबुह जे टाइम ते ॾिसो था त हुन ॾींहुं मञियो वेंदो आहे
कि तव्हांखे धन धान्य जी प्राप्ति थींदी, सुख संपदा भी तव्हांखे जल्द सां जल्द प्राप्त थियण वारी हूंदी। साण ई साण इहो मञियो वेंदो आहे कि नेवलो अगरि तव्हांजो रस्तो कटी वञे त जीअं ॿिली जे लाइ अशुभ मञियो वेंदो आहे त नेवले जे लाइ शुभ मञियो वेंदो आहे। त अगरि तव्हां सुबुह जे टाइम ते नेवले खे क्रॉस कंदे ॾिसंदा आहियो, हुन ॾींहुं तव्हांखे काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी, पारिवारिक सुख प्राप्त थियण जी ऐं कार्यस्थल ते भी काई न काई अपॉर्चुनिटी जंहिंमें सफलता जी प्राप्ति यानी सुख संपदा जी प्राप्ति जो प्रतीक आहे नेवलो। त अगरि तव्हांखे साण साण खपे कि भगवान सूर्य तव्हांजे मथां सदैव ही प्रसन्न रहनि, त रोज़ सुबुह जे टाइम ते तव्हां सूर्य भगवान खे अर्घ ॾियो। ओम सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम भास्कराय नमः। ये 3 मंत्रन सां अगर तव्हां नित्य ही सूर्य भगवान के पूजा ऐं अर्चना कंदव त जल्द सां जल्द तव्हांजा सब कार्य सिद्ध थी वेंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे करण जी जो, जेके कांदिवली मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादीअ जे कम में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त करण जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां जल्द सां जल्द त इहो कमु नज़र नथो अचे, पर थी सघे त तव्हां पंहिंजे लाइ हिकिड़ी काल सर्प दोष जी 3 ॾींहंनि जी विधि विधान सां नारायण बली जे साण पूजा कराए अचिजो। पर यादि रखिजो जॾहिं बि तव्हां इहा पूजा करायो उहो स्थान ज्योतिर्लिंग जो हुजणु खपे। इहो करण सां तव्हांजा जल्द सां जल्द कार्य सिद्ध थी वेंदा ऐं शादीअ जे कम जी अड़चनियूं जेके अचनि थियूं उहे बि दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।